नशा ई सरेआम ॾींहुं ॾिठे जो तारियूं पियो थो कटे हिते। हीअ असांजी हुकूमत आहे, हीअ असांजो पाकिस्तान आहे, केरु कंहिंखे चवण वारो कोन्हे। हे जेके बि असांजे इलाइक़े जा पोल तारियूं आहिनि, इहे सभु लाहे इन्हनि नशा खपाया आहिनि। वॾनि ऐं भरपासी जे इलाइक़नि में सिप नसीराबाद जी नाली सभु बड़ीअ जी 11,000 वोल्ट जूं तारूं चूरे थियण मामूल बणिजी वियो। थेबनि तां तारूं चूरे थी वञण करे ॻोठ खड़ी हाशिम चौधरी क़बूल थियूं न। विका मोरी शेरो जितोई सूबेदार जितोई पलोड़ा वरियाणी सनानी मेमण समेत ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में गुज़िरियल 8 महीननि खां बजी बंद सख़्त गर्मी सबबि बवासी सख़्त परेशानी ऐं ॾुखियाईनि खे मननि ॾियण लॻा। चोर ॾियण ॾठी जो उन सां जे घर में लॻियल पोलनि तां 11,000 वोल्ट जूं तारूं बिना डप जी चोरी करण लॻा। जॾहिं त ॻोठाणी पारां तारूं चोरी कंदड़ चोर जो वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾियो। ॻोठाणनि ॿुधायो त चोर भॼी जे तनख़्वाही ते चङी 11,000 वोल्ट जूं तारूं चोरी करे विया आहिनि, जंहिं करे असांजे ॻोठनि में बजी बंदि आहे। सख़्त गर्मी सबबि राति जो मच्छरनि जे आज़ार सबबि आराम बि नथा करे सघूं। हुन मुतालिबो कयो आहे त बजी बहाल करे चोरनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.